हिन फ़ानी अचण वञण जे मेले वारे संसार में के वेलाई जन्म वठनि था जेके पंहिंजे जीवन उद्देश्य खां वाक़िफ़ थियनि था। 2 अगस्त 1918 ते हैदराबाद सिंध में कृष्णा देवी ऐं प्रहलाद राय वासवाणी जे घर जन्म वठण वारो दादा जशन पंहिंजे जीवन सफ़र में उहे जशन रचाए वियो जो हिकु आम नागरिक लाइ इहो फ़ैसिलो करणु त दादा जशन वासवाणी हिकु बहितरीन तइलीमदान हुओ, बेमिसाल रूहानी रहबर हुओ, लासानी संत हुओ, बेजोड़ समाज सुधारक हो, या वरी का अहिड़ी रोशनी हो जेका पंहिंजी मौजूदगी ऐं पंहिंजी लिखियल विरासत सां दुनिया खे जुगो जुग रोशन रखण वास्ते इंसानी चोले में जन्म वठी आई हुई। साधू वासवाणी जन जे शुरू कयल कमनि खे ओज ऐं कामयाबीअ जी बुलंदीअ ते पहुचाइण वारो दादा जशन सिंधी नियाणियुनि जे तइलीमी वाधारे जे मक़सद सां शुरू कयल मीरा मूवमेंट सां जुड़ी करे 1978 ताईं पुणे जे सेंट मीरा कॉलेज जे प्रिंसिपल जे उहिदे ते रहिया। साधू वासवाणी मिशन जो संदेश देश विदेश में पहुचाइण वास्ते शाकाहारी खाधे जी अहमियत सम्झाइण वास्ते न सिर्फ़ु उन्हनि रटन कयो पर 25 नवंबर खे मीटलेस डे वैष्णु ॾींहुं तौर मल्हाइण जी रीत शुरू कई। गुरबाणी चवे थी, जो उपजो सो बिनस है, परो आज की काल, नानक हर गुण गाए ले, छोड़ सगल जंजाल। दादा जशन वासवाणी जन 12 जुलाई 2018 ते दुनियावी बंधननि खां मुक्ति पाए आत्मलोक लाइ रवाना थिया। दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो। दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो, करे सफ़र देही पूरो, पखेड़ो उॾामी वियो। सम्झां कीअं मां अहमियत हिन पल जी, सम्झां कीअं मां अहमियत हिन पल जी, सम्झाइण वारो त जुदा मूंखां थी वियो, दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो। हुअ रहबर राह रूहानीअ जो या शागिर्द सचो वासवाणीअ जो, ॻोल्हण वास्ते राह सजती, ॾस ॾेई हज़ारे, राह पंहिंजी हलंदो थियो। ॻोल्हण वास्ते राह सच जी ॾेई 10 हज़ारे, राह पंहिंजी हलंदो थियो। दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो। ठहंदो हुओ माहौल जशन जो, ठहंदो हो माहौल जशन जो। हर जलसे में जंहिंजे वजूद सां उहो बदल सात्विक जीवन तत्व सां शाकाहार उत्तम खाधो सम्झाए वियो, दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो। वक़्त जे फेरे में अचिणो न को बदिलाव आहे। वक़्तु पंहिंजे हिसाब सां हलंदो रहंदो, उन में को बदिलाव न ईंदो। आहे सच इहो, शरीर वरी नज़र न अचिणो आहे। रखनि अमर वजूद जुगो जुग अखर तुंहिंजा, रखनि अमर वजूद जुगो जुग अखर तुंहिंजा, सम्झाए इहो आज़ाद सच लॻे वियो। रखनि वजूद जुगो जुग अखर तुंहिंजा, सम्झाए इहो आज़ाद सच लॻे वियो। दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो, दुनिया जे जलसनि खां परे जशन थी वियो। सिंधी वेबसाइट thesinduworld.com जे लाइ SP सर गांधीनगर कोल्हापुर जी पेशकश।